जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिस रहिया हो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल थी पिया मटियारी में रिपोर्ट अब्दुल सुभान अकलानी जी। क़ौमी अवामी तहरीक ज़िला मटियारी पारां नसरपुर चौक खां ज़िले सदर माजिद ख़ासकली नईम ख़ासकली फरीद मला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे प्रेस क्लब मटियारी ते पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। और मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त DHQ अस्पताल खे 24 कलाक बहाल करे अस्पताल में दवाउनि जी खोट पूरी कई वञे। हिननि चयो त DHQ अस्पताल सिर्फ़ ॾींहं में 5 कलाक हले थी ऐं पूरो ॾींहुं बंदि रहे थी। अफ़सोस आहे मटियारी जा नुमाइंदा ऐं शहर जा वसवारा अगोर निंड सुतल आहिनि। अस्पताल खे 24 कलाक बहाल कई वञे ऐं अस्पताल में 3% मटियारी शहर जा 50% मटियारी ज़िले जा माण्हू रखिया वञनि ऐं अस्पताल में हर मर्ज़ जा बहितरीन डॉक्टर रखिया वञनि ऐं अस्पताल में जदीद टेक्निकल मशीनूं ॾिनियूं वञनि। अस्पताल जो माहौल दुरुस्त कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।